अस्सलामुअलैकुम। अॼु असां मौज़ू खणी आयासीं शरीयत लागू बि थींदी आहे ऐं लागू न थींदी बि आहे। इन मौज़ूअ ते दोस्तो, जॾहिं शरीयत लागू हूंदो आहे तॾहिं उन माण्हूअ खे सिर्फ़ु किताबी इल्मु हूंदो आहे, तॾहिं उहो नमाज़ पढ़ंदो आहे, शरीयतनि जे हदनि खे संभाले संभाले हलंदो आहे ऐं उहो चवंदो आहे किथे न किथे मतां मूंखां का ग़लती थी वञे, को मतां ख़ता थी वञे, मतां को गुनाह थी वञे। उन लाइ हू माना किताबी इल्म जे करे हू सिर्फ़ु 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो, रोज़ा रखंदो, जेतिरो बि थी सघंदो माना ज़िक्र बि कंदो, पर उन जे ते माना शरीयत लागू हूंदो आहे। पर जॾहिं हू उन नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ऐं माना रोज़ा रखंदे रखंदे ज़िक्र कंदे कंदे जॾहिं हुन में इश्क समाइजी वेंदो आहे, इश्क वॾो थी जॾहिं पंहिंजे जवानीअ ते चढ़ंदो आहे, इन जो मतिलबु त उहा अलाह वारी उहा जेको माना तांग, उहा छिक, उहा जेको इश्क वारी जेका तार उहा जॾहिं ॻंढिजी वेंदी आहे, पोइ सीने ब सीने उहा जेको शिफ्ट थी ऐं अची माना क़लूबत में अची घर कंदो आहे ऐं उन माना माना हिन अलाह जो रहण जो हंधु उहो माना दिलि हूंदी आहे, उहा दिलि पाक रूह आहे। रूह पाक रूह जेको उन पाक रूह जॾहिं उन्हनि शैतानी नफ़्स जे ख़वाहिशुनि खे ख़तमु करे जॾहिं उहा अलाह उन दिलि में समाइबी आहे त पोइ उहा माना शरीयत लागू न थींदो आहे। पोइ उहो माण्हू निमाज़ बि छॾे ॾींदो आहे, रोज़ा बि छॾे ॾींदो आहे, उहो सिर्फ़ु पंहिंजे ज़िक्र फ़िक्र खे तॾो विछाए ऐं उन अलाह जे हमद सना में राति जो रोई ऐं उहो माना राति जो रोई ऐं उन खे पंहिंजे यार खे रिझाईंदो आहे ऐं उन दोस्त खे रिझाईंदो आहे। उन इश्क वारी तार ॻंढियल हूंदी आहे। उन खां पोइ निमाज़ूं रोज़ा इहे सभु विसरी वेंदा आहिनि। उहो ॾींहुं राति पियो रोअंदो आहे। हुन जे लाइ ॼण चओ त ज़िंदगी जो रुख ई ॿियो तब्दील थी रुख ई ॿियो अख़्तियार कंदो आहे, जंहिंखे चौथी अखि चइबो आहे। दोस्तो, उन लाइ मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां। जीअं तव्हां सफ़र ते राति जो निकिरंदो, भली ड्राइवर ड्राइविंग कंदो त तव्हांखे करार न ईंदो, चवंदो सुजाॻ थींदो हलां, ॾिसंदो हलां त मतां किथे को एक्सीडेंट थिए, मतां किथे को थिए। पोइ सॼी राति उहो माण्हू कोशिशि कंदो आहे त मां सुजाॻ हुजां सफ़र में, मगर केॾी महिल अख जी घिल लॻी वेंदी आहे, निंड जी घिल अची वेंदी आहे। उन निंड जे थोरो घिल दौरान ओचिते को ख़्वाब ख़तरनाक ॾिसी छिक पाए उथी पवंदो आहे ऐं पोइ उन महिल इहा छा आहे दोस्तो, इहा आहे रूहानियत। माना इन खे चइबो आहे रूहानियत वारी कैमरा ऐं सिस्टम उन में समायल हूंदो आहे। जेॾी महिल थोरो अखि लॻी वेंदो अथसि त उन महिल उहा ख़्वाब शुरू कंदी आहे, उहा ॾसणु शुरू कंदो आहे। को न को हंध ते वञी फिट थींदो आहे ऐं उहो छिरक पाए उथंदो आहे। त जॾहिं इन छिरक में इन थोरे घिल में इन सफ़र जे दौरान पोइ उहा कैमरा ऐं उहो मेमरी, उहा टी मेमरी उहा कमु करे थी, त उहा त मौजूदु आहे। जेका चौथी अखि आहे जेको उन माना जंहिंमें माण्हूअ में रूहानियत अची वेंदो आहे, थोरो अखि बूटे ऐं मुतवजह थींदो आहे पंहिंजे यार सां, त उन महिल उहा कैमरा खुली वेंदी आहे। उन खे ज़माने जे हालातनि, आख़िरत जे हालातनि मुताबिक़ उहा माना ॼाण मिलंदी आहे। उन महिल ॼण चओ उहा माना फिल्म शुरू थी वञे, स्क्रीन शुरू थी वेंदी आहे। उन महिल उहा उन खे ॾिसण में ईंदी आहे। उन ते माना उहा तंहिं करे उन माण्हूअ खे ॼण चओ त उहा शरीयत उन ते लागू आहे ई न। पोइ उहा शरीयत उन बिना हिकु जॾहिं हुन में खे सिर्फ़ु किताबी इल्मु हूंदो आहे त उन ते शरीयत लागू थींदो आहे। जॾहिं हुन खे अलाह जी उहा जेको उहा तार उहा पंहिंजे मुर्शिद जे लेवल सां उहा ॻंढिजी वेंदी वञे थी ऐं उन लेवल सां हुन जे जेको ज़िक्र जी रूहानियत सां उहो अलाह हुन जे दिलि में समाइजी वञे थो, त पोइ उन ते शरीयत लागू न हूंदी आहे। उहो उन माना नमाज़ुनि खां परे थी वेंदो आहे, रोज़नि खां परे थी वेंदो आहे। हू हुन जो ज़िंदगी हिन असां वारे आम ज़िंदगी खां मटिजी ॿी ज़िंदगी थी वेंदी आहे। हुन जो ॻाल्हाइण जो अंदाज़, हुन जो उथण वेहण जो अंदाज़ हू महदूद थी वेंदो आहे। ॼण चओ हिकिड़ो मासूम हुन जे माना इन में हिन ॾील में मासूमियत समाइजी वई आहे। हुन जो अंदाज़ ॻाल्हाइण जो ॿियो हूंदो आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तो।